नाज़रीन, ठिकराटो के मुबारकपुर ऐं शाहपुर महर सां मिलाईंदड़ मेन लिंक रोड टुटी तबाह थी वियो, जंहिं सबबि इलाइक़े वासी सख़्त तकलीफ़ुनि सां मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। उन ई हवाले सां ॾिसूं था अरबेलो महतम जी हीअ रिपोर्ट। ठिकराटो के मुबारकपुर ऐं शाहपुर सां मिलाईंदड़ मेन लिंक रोड हंधा हंधा टुटी तबाह थी वियो आहे, जंहिं सबबि मुसाफ़िरनि खे अच वञ में सख़्त तकलीफ़ुनि सां मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। जॾहिं त ठेकेदार मुख़्तलिफ़ हंधनि ते पथर विछाए वेतर अवाम खे ॿीणे आज़ाब में मुब्तला करे वियो आहे। उन हवाले सां इलाइक़े वासियुनि ऐं मुसाफ़िरनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सर असांजो तव्हां रोज़ु अचणु वञणु आहे। मां उतां जो लोकल आहियां। सुबुह शाम असांजो कमु आहे, कारोबार। असां कंपनी मां कमु कंदो आहियां। एॾो ताज़ार आहे रोड जो, मुबारकपुर खां ठिकराटो ताणी ऐं शाहपुर ताणी साईं, त असां अची साह कोन था कयूं पिया। असांजी गाॾियुनि जा टायर तबाह आहिनि, जेके असांजो 6 महीना हलणु घुरिजनि, महीनो 2 महीना बि नथा हलनि पिया। रस्तनि जी हालत एॾी त घटिया क़िस्म जी लॻी पई आहे, जंहिंजो अंदाज़ ई न आहे। पर महिरबानी हुकूमत खे अपील कंदासीं, उहे अचनि, असांजे जेके मुश्किल आहिनि उहे हल कनि। असां ॾाढी तकलीफ़ में आहियूं। रस्तनि जी हालत एॾी ख़राबु आहे। ईअं पथर विछाया पिया आहिनि, ठेकेदार गाइब आहिनि हिन महिल ताईं। जेको आहे कंहिं महिल काथे पथर उछले विया आहिनि, कंहिं महिल काथे टुकड़ा जेके आहिनि माना पथर विछाए भॼी विया आहिनि। पेशेंट अचे थो पियो, डिलीवरी केस आहे या कोई ॿियो मरीज़ आहे, उन्हनि खे वॾी तकलीफ़ आहे। हीअ रोड तव्हां पाण ॾिसी रहिया आहियो त पथर विछायल आहिनि, उहे बि उॾी विया आहिनि। जेके रखिया अथऊं उहे बि खॼी विया आहिनि। असां आला अमलदारनि खां अपील था कयूं, साईं खुर्शीद अहमद शाह इकरामुल्लाह दारे जे खां, त जीअं असांखे रोड ठाराए ॾिनो वञे। सिंध हुकूमत खे अपील आहे त असांखे रोड ठाराए ॾियनि। मोटरसाइकिल जी हालत लॻी पिया, 20 रुपया पेट्रोल आहे त 50 रुपया टायर पंचर आहे। असां परेशान लॻा आहियूं। हुकूमत खे अपील आहे त शाहपुर खां मुबारकपुर ताणी जेकर रोड ठही वेंदी महिरबानी थी। 5 साल खां वठी असांजो इहे रोड सॼो ख़तमु थियो पियो आहे। उन खां सवाइ जेको आहे सो असांजे ॻोठ वारा जेके आहिनि, अचण वञण में मरीज़नि खे वॾी तकलीफ़ आहे। रोड़ी खां वठी खानपुर ताणी रोड वञे थो, इहो भॻो टुटो पियो। आज ॾींहं ताणी हिन जी का मरम्मत न थी आहे। मुबारकपुर खां वठी ठिकराटे ताईं, मुबारकपुर खां वठी शाहपुर ताईं 2 साल थी विया आहिनि। रोड जो कमु अॻु में शुरू कयईं, वरी रोड जो कमु ईअं पियो आहे त ईअं पियो आहे। मुसाफ़िरनि ऐं हितां जे रवायसनि सिंध सरकार तक जे चूंडियल नुमाइंदनि सैयद खुर्शीद अहमद शाह, जाम इकरामुल्लाह खान धारे जो खां मुतालबो कयो आहे त ठिकराटो खां मुबारकपुर ऐं शाहपुर ताईं रोड जल्द ठाराए मुसाफ़िरनि खे तकलीफ़ खां बचायो वञे। कैमरामैन बरकत अली सां गॾु अरबेलो महतम, आवाज़ न्यूज़, ठिकराटो।